पसंदि सुभाणे जो मोहबत साईं तव्हांजो जदीद पसंदि छा आहे जदीद हर 10 साल को ॿी जदीद हर 20 साल को 3 जदीद हर 5 साल को ॿी जदीद वक़्तु बीहंदड़ ई कोन्हे वलसर इंसान लफ़ी ख़ुसर लज़ीना आमनू अमल सालिहात मुझे ज़माने की तब्दीलियों का कसम है जिन्होंने तब्दीलियों का साथ है वो फलाह पा गए इहो आहे तर्जुमो मुंहिंजो कोन्हे की कमल जो कोन्हे की सोच जो कोन्हे मौलाना अबुल कलाम आज़ाद जो आहे जमीतुल उलमा हिंद जो आहे त असां हले छो आलमनि मां पंहिंजे मतिलब जी सही कढी बाक़ी परे करे छॾींदा केले जी खलऊं ऐं ईअं न करणु खपे मां चवंदो मक़सद लाइ साईं मोहम्मद कासिम लाइ गॾु थियाऊं मां मज़मून तयारु कयो मुंहिंजे इज़तुनि ऐं ज़िलतुनि जो अखियुनि ॾिठो शायदि मोहम्मद कासिम हिकिड़ो ॾाढो नग़मो आहे सुठो मफ़हूम वारो गली गली में मेरी रुसवाइयों का साथी नूरजहां जवाब वो मेरे नाम से मोतबर ठहरे गली गली में मेरी रुसवाइयों का साथी मां कंहिं जे नाले सां बदनाम थियां ऐं मुंहिंजो ई नालो बाज़ारि हुन जे हवाले सां कयो वञे त जॾहिं इहो बि हिकिड़ो हवालो आहे त माण्हू अक्सर करे इज़तुनि खे चाहींदा त रिस्क सां सवाइ इज़त कोन मिलंदी आहे जेका मिलंदी आहे उहा हली वेंदी आहे त मां पंहिंजो जेको मां हिते पहुतो आहियां मूंखे 2-3 दोस्त हुआ नदीम साहब पंहिंजो भाउ शौकत वालिद साहब डॉक्टर तनवीर जिन मुझे मां हीअं त हीअं खणी हीअं करण वारा छो त माण्हू अक्सर करे ऊंधाई खे सोजर खे उधो सम्झनि वॾा वॾा आलिम भुलिजी कोन आहे त मां पंहिंजो मोहम्मद कासिम जी अॼु खां 25-30 साल अॻु में हिकिड़ी गुरुद्वाराना तबियत जो हिकिड़ो मिसाल ॾियां ऐं जेका हिनजी वॾमाण पई जेके मां अॼु थो हिन सां शेयर कयां उहा हीअं त असां मुंहिंजे दड़े ते शागिर्द वठी वियासीं कुझु उस्ताद कुझु दोस्त ऐं उन्हनि खे मोटिवेट ई मां ई मोहम्मद कासिम जो ख़ासि करे हाणे बाबा हलंदो आहे ऐं पंहिंजो फ़ोटोग्राफी में हीअं हिसाबु कबो आहे हीअं घुमिबो आहे तव्हांखे पंहिंजो मुंहिंजे दड़े जे शयुनि ते वठी हलंदासीं ऐं ज़हीर साहिबु शहर आहे तव्हां उन खां पंहिंजो क्वेश्चन कजो सॼी प्रिपरेशन मां ई मोहम्मद कासिम करे सॼो उते रहियासीं अजीब ग़रीब हिकिड़ो हादसो हिनखे रोइण सां गॾु खिलण बि अचे थो मां पहिरियों डॉक्टर तनवीर ऐं फयाज़ लतीफ़ सां शेयर कयो जब फोटोग्राफी जी महर थी मां ई मोहम्मद कासिम ईअं बीठा ॼण पराई शादी में आहियां या भुलिजी पिया को फंक्शन हो भाऊ रेलवे स्टेशन रस्तो कोन्हे अदा हीअं त असां पंहिंजे फंक्शन में वेठा त तव्हांखे दग बि नथा ॿुधाए सघूं त मोहम्मद कासिम बड़ी दिलेरी सां बीठो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह स्माइलिंग फेस में हीअं बीठो आहे मुंहिंजा वन खे काउंट थो करे नोट करे ॿियो हिकिड़ो सर शागिर्द उन नोट कयो सर कैमरा खटो वठी मां तव्हांखे बसि जहिड़ी रिवायत शुरू कई आहे वरी तबाही थींदी 10 साल लाइ पोइ वाइट तव्हांखे पसंदि ॾिठो बाबा मां पहिरीं दफ़ो तारीफ़ कयो सही साहिबु साईं तव्हांखे टार्चराइज़ था कनि साईं कोन था टार्चराइज़ कनि पर्जा था सेखारनि ठीकु मां ज़हीर खे ॿुधायो ज़माने खे हवादियुनि जो दिया आहे मुंहिंजे उहे शाइरी में लोटाए रहा हूं भला को त दुश्मन हुजे लिखंदा त खिलाफ़ कीअं लिखंदा सभु दोस्त असां मज़ामती शाइरी खे को त दुश्मन हुजे ऐं ॿियो ॿुधायूं त सचे माण्हू जो दुश्मन ज़रूरु थींदो आहे कूड़े जो को बि दुश्मन कोन्हे त असांजे मोहम्मद कासिम मूंखे बर्दाश्त करायो हिन वक़्तु मां मुंहिंजो भाइटियो आहे आर्टिस्ट आहे उन खां कराची जे हिकिड़े दोस्त खां खैरपुर जे हिकिड़े दोस्त खां पंहिंजो तव्हां कलर फोटोग्राफी तव्हांजी नेगेटिव पॉज़िटिव फोटोग्राफी तव्हांजो वाटर कलर जी स्कीम मुंहिंजो हिकिड़ो दोस्त इन में मां 3 शॉर्ट कोर्स कया हिन वक़्तु मुंहिंजी अंधी मंडी फोटोग्राफी हिट में थी आहे तव्हांजी ॻाढ़ी पुल तव्हांजे नारे वारी पुल तव्हांजो पिपर जो ॿूटो पीरगोट जे रोड ते कंहिं मंदर मां ई ॿाहिरि निकिरी जाती पाए थो वरी उनखे उनवान ॾियणु त इहो जेकॾहिं मूंसां हादसो न थिया त ज़ाहिर मां हिते न अचां मां मोहम्मद कासिम जे हवाले सां ॿी ॻाल्हि शेयर कयां त मुंहिंजा किताब मोहम्मद कासिम जे कबट में हूंदा जेको किताब टेबल ते रखियो उहो गुम अटेंडेंस गुम
मां वेठो आहियां, मां एबसेंट वाइस चांसलर वटि मास्टर वटि पहुची वियो, जेके घर वेठा आहिनि उन जी सिकी चढ़णु लॻी पई आहे। अजीब हालत अनवर वारनि ॾिठी। ऐं उन खां पोइ मां कॾहिं बि कंहिं बि शागिर्द खे, अली निपमर खे, अलाना साहब खे, वालिद साहब खे, भाउ खे कंहिं बि शिकायत कान कई त मूंसां हीअं थिए थो। ऐं इन में नतीजो इहो थियो, हिकिड़ो वारो माण्हू थियो, ॿियो वारो, टे वारो बर्दाश्त अची वियो। ऐं हिन वक़्तु 70 साल उमिरि आहे, तव्हांजे मां साम्हूं बीठो आहियां। त वक़्त ई हालतूं माण्हुनि खे ठाहियूं थियूं आहिनि। ऐं पंहिंजो अलामा इक़बाल हिकु शेर जो मफ़हूम आहे त उॾाम जे लाइ मुख़ालिफ़ आवाज़ हुजण बि ज़रूरी आहे, मज़ामत बि ज़रूरी आहे। मज़ामत जे हवाले सां मोहम्मद क़ासिम लाइ इहा चवंदुमि त फितरत में हिकिड़ो कानून आहे, लॉ ऑफ नेगेशन ऑफ नेगेशन, नफ़ी जी नफ़ी। तूं कुझु बि न आहे छो न आहियां, मां पंहिंजी नफ़ी खे, तूं सिंधी न आहे छो न आहे, तूं मुस्लमान न आहे, मुस्लमान छो न आहे, मां आहियां मुंहिंजो मुस्लमान पीउ भाई केरु थो चए। इहो क्वेश्चन जाते तव्हांजो पैदा थिए थो, डेट इज़ रिसर्च, डेट इज़ इंट्यूशन, डेट इज़ तव्हांजी विलायत, इहा तव्हांजी शोहरत, तव्हांजी इज़त, इहा तव्हांजी साइंटिफिक रीज़न, इहो इंट्यूशन, हितां हज़ार सुवाल पैदा थींदा। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे साम्हूं हीअ चंड शायदि केॾो सुहिणो मुंहिंजो ख़ुदा थी सघे थो, अड़े हीअ अॼु घटि आहे, अॼु इहो कीअं थी सघे, वरी सूरज आहे, अड़े हिकु लही वियो। इहे जेके तब्दीलियूं, आरज़ी तब्दीलियूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अकुल जे बुनियाद ते हिकिड़ी ईमान जी तरफ़ वठी वई। इन तरह हवाले सां मोहम्मद क़ासिम जी ॻाल्हि कंदुमि ऐं मोहम्मद क़ासिम जे ख़ानदान जी ॻाल्हि कंदुमि त हिननि वटि हिकिड़ो सुवाल जो मादो ऐं नेचर उनखे जवाबु ॾींदी। नदीम साहब बि ॿुधायो, मोहम्मद क़ासिम बि ॿुधायो हिकिड़ो वाक़ियो, मां एंड कयां थो। नदीम साहब जे वालिद साहब खे हिकिड़ो बनियो आहे, साईं तव्हां असांजा बंगला ठाहिया, महल ठाहिया, असां हाणे लॾियूं था विरहाङे, हीअ चाबी 6 कमरा, अबा मूंखे हिकिड़ो पुटु आहे या हिकिड़ी न्याणी आहे, मां 6 कमरा, साईं अलाह कंदो तव्हांखे आल औलाद थींदी, 6 कमरा इहे थोरा अथव, औलाद गंज थींदी। अड़े बाबा जेको औलाद ॾींदो उन कमरा न ॾींदो छा, अड़े तूं वञे थो पर मुंहिंजो ईमान पर खयों थो वञे छा। नदीम साहब जे लफ़्ज़ इहो कुझु त हीअ उन में पंहिंजो गयूर ख़ानदान सां तालुक़ु रखे थो, जीअं गैर जी जो मुहाफ़िज़ सिकंदर बि हुयो, हीअ बि हुयो, ऐं अलाह करे हिन जा पुट बि हुजनि, छो त गैरत हुजणु सभु कुझु आहे, बाक़ी पैसा अचणा वञणा आहिनि, छो तूं अचणु वञणु